अल्लाह तबारक व तआला पंहिंजी तौहीद जे मथां असांखे क़ाइमु रखे, ईमान सां ख़ातमु बिल ख़ैर फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला सुन्नत रसूल जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ दुआ कयो जेके तमामु शदीद ऐं अलील बीमार आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे अहिड़ी शिफ़ा ॾे जो वरी उन्हनि जे मथां बीमारी न अचे। तमामु मुसलमान दुआ कयो छो जो हिन मजमे जे अंदरि, हिन जुमे जे मजमे जे अंदरि शायदि को अहिड़ो बानो हुजे, मां बि तव्हां वांगुरु गुनाहगार आहियां, शायदि को अल्लाह जो अहिड़ो प्यारो बानो हुजे जंहिंजी अदा अल्लाह खे पसंदि ईंदी हुजे ऐं उहो अल्लाह खां दुआ घुरे ऐं अल्लाह उनजे सदके असांजे दुआउनि खे बि क़बूल फ़रमाए। त सभई दुआऊं करो जेके बीमार आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला मुस्तमिर नसीब अता फ़रमाए। ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ बि दुआ कयो जेके हीउ जहान छॾे विया, बे इंतिहा बेवस ऐं मजबूर क़बरुनि जे अंदरि पयल आहिनि, उन्हनि जे हक़ में बि दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे हिसाब किताब खे आसान फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे क़बरुनि में साबित क़दम रहाए। अल्लाह तबारक व तआला मुनकिर नकीर जे सख़्तियुनि खां उन्हनि खे महफ़ूज़ फ़रमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा अजरना मिनन नार, अल्लाहुम्मा अजरना मिनन नार, अल्लाहुम्मा अजरना मिनन नार। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। या अल्लाह तू गफ़ूरुर रहीम आहीं, या अल्लाह तू अरहमुर राहिमीन आहीं। या अल्लाह तुंहिंजी क़ुरान मजीद जे अंदरि रहमत ज़्यादा बयानु थियल आहे, तू ज़्यादा रहम वारो आहीं। या अल्लाह तुंहिंजी कावड़ जे मथां तुंहिंजो रहम ग़ालिब आहे। या अल्लाह तू गफ़ूरुर रहीम आहीं। या अल्लाह हिन प्यारे महीने जे सदके ऐं प्यारे पैगम्बर हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असांजे गुनाहनि खे माफ़ फ़रमा। या अल्लाह असांखे ईमान सां रहा, ख़ातमो बि ईमान सां फ़रमा। या अल्लाह असांखे अमल साले करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमा। या अल्लाह मुसलमाननि खे 5 वक़्त निमाज़ जो पाबंद बणा। या अल्लाह रोज़े रखण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमा। या अल्लाह रोज़े खे असांजे खे क़बूल फ़रमा। या अल्लाह रोज़े जी हालत में जेके बि असां नेकी जा अमल कयूं उन्हनि खे क़बूल फ़रमा। या अल्लाह रोज़े जी हालत में असांजे गुनाहनि खे माफ़ फ़रमा। या अल्लाह असांजे नाफ़रमाननि खे इस्याननि खे माफ़ फ़रमा। या अल्लाह तू गफ़ूरुर रहीम आहीं, अरहमुर राहिमीन आहीं। या अल्लाह जेके बि मुसलमान गुनाहगार आहिनि उन्हनि जे गुनाहनि खे माफ़ फ़रमा। या अल्लाह मुसलमान जी जाइज़ मुरादनि खे पूरो फ़रमा। या अल्लाह तू गफ़ूरुर रहीम आहीं, अरहमुर राहिमीन आहीं। पंहिंजे प्यारे पैगम्बर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके जेके मुसलमान बीमार आहिनि जाते भी आहिनि, या अल्लाह उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला मुस्तमिरा दाइमा नसीब अता फ़रमा। या अल्लाह तू ई मर्दनि खे शिफ़ा ॾियण वारो आहीं। वइदा मरिज़तु फ़हुव यशफ़ीन, वइदा मरिज़तु फ़हुव यशफ़ीन, वइदा मरिज़तु फ़हुव यशफ़ीन। या अल्लाह तू ई मरीज़नि खे शिफ़ा ॾियण वारो आहीं। या अल्लाह हर शइ तुंहिंजे लाइ आहे। या अल्लाह तू ई शिफ़ा जे मथां क़ादिर आहीं। या अल्लाह जेके बि मुसलमान जाते भी बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला मुस्तमिरा दाइमा नसीब अता फ़रमा। या अल्लाह जेके मुसलमान ही जहान छॾे चुका आहिनि, या अल्लाह जाते भी दफ़न थियल आहिनि, जाते भी फ़ौत थी विया आहिनि, या अल्लाह उन्हनि जी मग़फ़िरत में बख़्शिश फ़रमा। या अल्लाह उन्हनि जे दराजात खे बुलंद फ़रमा। या अल्लाह उन्हनि जे सोड़िन क़बरनि खे वसी फ़रमा। या अल्लाह उन्हनि जी ऊंदाही वारी क़बरनि खे नूर सां मुनव्वर फ़रमा। या अल्लाह उन्हनि खे आला इल्लीन में जगह नसीब अता फ़रमा। या अल्लाह उन्हनि जी क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणा। या अल्लाह मुनकिर नकीर जे सख़्तियुनि खां उन्हनि खे महफ़ूज़ फ़रमा। या अल्लाह उन्हनि जी क़बरुनि खे वसी फ़रमा। या अल्लाह उन्हनि जी क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणा। या अल्लाह उन्हनि खे साबित क़दम रहा। या अल्लाह जहन्नम जी बाहि खां, क़बर जी बाहि खां उन्हनि खे महफ़ूज़ फ़रमा। या अल्लाह जहन्नम जे अज़ाबनि खां, क़बर जे अज़ाबनि खां उन्हनि जी हिफ़ाज़त फ़रमा। या अल्लाह तू गफ़ूरुर रहीम आहीं, अरहमुर राहिमीन आहीं। या अल्लाह असांजे नेकियुनि खे क़बूल फ़रमा। क़ुरान मजीद सां मुहबत करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमा। या अल्लाह पंहिंजी इबादत असांखे नसीब फ़रमा। असां खां उहे कम वठ जंहिंसां तू या अल्लाह राज़ी थी पवे। पंहिंजे पैगम्बर वारे ताबेदारी वारा कम असांखे नसीब फ़रमा। या अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी नसीब अता फ़रमा। या अल्लाह इन क़ुरान मजीद सां मुहबत करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमा। या अल्लाह इन क़ुरान मजीद जे मथां ताबेदारी करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमा। या अल्लाह सहाबा किराम ऐं आले बैत सां मुहबत करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व सहबिही व अहलि बैतिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।